वक्त नालो वरतो पर तू असा गुलाम आयो अदब सा नालो चवंदासी अचे मैसरा चयो ए अल्लाह जा महबूब ब उठ पोइते वेही रहा हन काफिले जो दस्तूर आ जदे को उठ वेही रहंदो आ उनके बदशुगूनी सजो वींदो आ पो उन उठ के ज़बह कयो वींदो आ गोश्त माण्हुनि में विरहायो वींदो आ उन जो सामान माण्हुनि खे ॾिनो वेंदो आ त अचण वारी मुसीबत टरी वञे अॼु त ब उठ वेही रहिया आहिनि मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो मैसरा परे थी त मां उन उठनि खां पुछां त उन्हनि जे वेहण जो मतिलबु छा आहे। मैसरा हैरत में अॼु ॾींहं ताईं इएं त कोन थियो आ जो को काफिले जो सरदार उठन सां ॻाल्हाईंदो हुजे। हैरत में चुपड़ी करे बीठो मुंहिंजा हुजूर आया उठ ॿई वेठा हन जीअं मुंहिंजे आका खे ईंदो ॾिठो ॿिनी उठन उथी करे पंहिंजी मुहड़ मुंहिंजे महबूब जे कदमनि ते रखी करे अजीब अजीब आवाज़ कया मुंहिंजे मुस्तफ़ा करीम उन्हनि जे मथां शफ़क़त जो हथड़ो घुमाए मैसरा के फरमायो मैसरा हे ॿई उठ दाह पिया ॾियनि त सोहणा मके मां असां जो मालिक तू हुए हाणे असां खे बेमालिक करे छॾियो वियो आहे असां खे पंहिंजे पोयां लॻा त जीअं उतां खां दीदार कंदा पिया चऊं महबूब हितां बि ईअं दीदार कंदा हलूं। मैसरा देर कान कई कापी कढी कापीअ ते लिखी चवे थो मालिकन 100 दिरहम तैयार कजा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात जीअं उन ॿिनी उठनि खे पोयां लगायो पूरे काफिले में थरथलो मची वियो। हे काफिलो अॼु छा थी रहियो आहे काफिले में मामलो छाहे अबू जहल अबू लहब तमाम काफिले वारनि खे मुंहिंजा दोस्त अज़ीज पंहिंजे अकुल जे जार में फासाए चयो हलंदे काफिले खे न्यापो ॾींदा विया हिकड़े जो ॿिए ताईं ॿिए जो टे ताईं पंहिंजे पाणीअ जे खलनि खे सोराख कयो आस्ते आस्ते पानी वहाईंदा वञो पानी खुटी वेंदो अॻियां का मंज़िल ई कान्हे का पाणी पाणीअ जे लाइ जानवर दाहूं कंदा ॾिसूं त मैसरा हिन काफिले खे कीअं थो शाम ताईं पहुचाए। अबू जहल खे इहा ख़बर कान हुई अॼु काफिले सां गॾु जेको जवान हली रहियो आ इहो काफिले जो रुगी सरदार नाहे पर इन महबूब के अल्लाह तमाम नबियन जो भी सरदार बनाए छड़ियो आ। अबू जहल त बेखबरा पर मुझो खुदा खबर वारा अबू जहल जे चवण ते माण्हुनि सभिनी पंहिंजे खलनि में सोराख करे छॾिया पानी बहण लॻो अञा थोरो पानी बचो मैसरा खे दाह करे अबू जहल चयो ऐ मैसरा पानी खत्म थी वियो चओ पंहिंजे सरदार खे हाणे पाणीअ जो इंतजाम करे। मैसरा निहारे चयो पलीता तुझे इरादन खे मां ॼाणा थो सिधो मुझे हुजूर जे आॾो आयो अचे अर्ज़ो करे मुंहिंजा सोहणा महबूब पानी काफिले जो खुटी वियो आहे मुझे हुजूर पुछो ॾे ख़बर मैसरा को खूह आहे जवाब थो ॾे सोहणा हिन इलाइक़े में पाणीअ जो तसवुर बि मौजूद न आहे मुझे हुजूर फरमायो फिक्र न कर मुझे मदीने जे मीर फरमायो फिक्र न कर मैसरा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे उन ॾाचीअ तां लही करे कदम खणण शुरू कया हिकिड़ो ॿियो टियों चौथो पंजो छहों सतों कदम हुजूर रखी करे उन ते थोड़ो जो पंहिंजे ईड़ीअ जो निशान ॾिनो अल्लाह जे हुकुम सां मिठे पाणीअ जो चश्मो फुहारा ॾेई वहण शुरू थी वियो आहे। खुदा करे ये गाल बुदो खुदा करे तव्हां मां को मक्के वञे मदीने वञे पो इन शाम जे रस्ते सां वञे अज भी उहो निशान अज भी उहो पाणीअ जो फुहारो अज भी उहो पाणीअ जो चश्मो मुझे महबूब मदीने जे नाले सां मशहूर मौजूद आ।
खुदा करे तो थोड़ो दुनिया के घुमो, दुनिया के ॾिसो तो कुछ अखिन सां ॾिसी अचो। सजी जिंदगी रुगी मौलविन जो गालियों बुधी 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 हलिया हो, इहो भी ईमान आ। खुदा करे शल ॾिसी बचो। अज़ीज़ाने मन मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो, अगर को सवाल सुभाणे करे, अगर को सवाल सुभाणे करे तो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पैर मुबारक मां चश्मो पानी जो किया उनके जवाब दिजा तो सुने हजरत इस्माइल जे पैरन मां चश्मो पानी जो किया निकतो होयो। जे कदे सुने ज़बीहुल्लाह जे, सुने ज़बीहुल्लाह जे पैरन लगन सा अल्लाह आबे ज़मज़म जारी करन ते कादरा है। खलीलुल्लाह ना है, कलीमुल्लाह ना है, रूहुल्लाह ना है, तो जो मुझो आका त महबूब मुहम्मदुर रसूलुल्लाह आहे। उन मुझे सुने करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे कदमन लगन सा अल्लाह जे ज़ात बा बरकात पानी जो चश्मो जारी करे छड़ियो। ओह पानी जो चश्मो अज भी मौजूद आ। अल्लाह जी ज़ात शलतो असा के पहुंचण जी तौफीक अता फरमाए। सलात सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। एकड़ी गाल बुधो, किस्सो वडो आ। दोस्त हन मुझा मसूद अहमद मकसूद अहमद, उन्हनि चयो किस्सो असां खे पूरो ॿुधाइजो, जे समझ में अचेव थो त मां किस्सो अॻिते खणी हलां, जे नथो अचेव त मां इतो ई पोइते मोटी महबूबन जा ॿिया मौजज़ा बयान कयां। तकरीर जो ॿियो रुख रखां, ॻाल्हाए वठो, सभई जवाब ॾियो, ॻाल्हाए वठो। समझ में अचे थो गाल समझो तो मामलो आ तारीख जो। खुदा करे शल तारीख पढ़ूं तव्हां असां, एतराज करण सौलाहन। झट में हिकिड़ो हमरा उन हिकिड़ी तस्वीर ठाही, तस्वीर ठाहे वॾी मेहनत सां हिकिड़े चौक में लॻाई। उन जे हेठों लिखियई त जंहिंखे बि हिन तस्वीर में किथे को फॉल्ट नज़र अचे उते निशान करे छॾे। मूं जहिड़ो शौकीन आयो ॾिसी जे तस्वीर भली आहे पर दोॾा थोड़ा टेड़ा हन, निशान करे छॾी। वरी को ॿियो मुगैरी साहब आयो, उन ॾिसी चयो यार तस्वीर त ॾाढी भली आहे पर नक थोड़ो टेड़ो ठहियल आहे, उन उते निशान करे छॾियो। मां तव्हां ॾाहिरिन जो कंहिंजो नालो न वठंदुसि। टियों वरी को भट्टी फ़कीर आयो, उन जो ॾिठो। वरी चौथो को पंहिंजो चन्नो फ़कीर आयो, उन ॾिठो। शाम जो मालिक आयो, ॾिसे त सॼी तस्वीर निशान निशान। जी हल बणा हेॾी मेहनत सां तस्वीर ठाहियमि, काई चङाई कोन हुई। बीही वरी ॿी अहिड़ी तस्वीर ठाहे साॻे चौक में हणी लिखी छॾी हेठों, जंहिंखे न को फॉल्ट नज़र अचे महिरबानी करे उनखे दुरुस्त करे छॾे। हाणे जो दुरुस्त करे छॾे, जेको आयो शौकीन पुट चई त सही त अखि ठीक कान्हे पर सिधी किथों करे। सो अॼुकल्ह मामलो अथव कुछ अहिड़ो, हमरा वेठा न रुगी चुकूं कढण ला हिते हीअं करे त पोइ मौलवी वेंदो, पोइ पुठियों अजीब अजीब तमाशबीन तमाशो कंदा आहिनि। उन्हनि खे कॾहिं चओ भला तमाशो करण वारो थोड़ो मैदान ते लही ॻाल्हायो त ॻाल्हाइणो अचेव तो ड्रैग। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी जिंदगी जी तारीख पढ़ो। यकीन कयो मां हींअर अलाए केॾो मोटी आयो हाँ हिन दोस्तनि जे करे, वरी अलाए काॾे मूंखे वञणो जलसे वग़ैरह ते न, कंहिं ज़ाती कम सां थकल जे बावजूद मां पंहिंजो वाइदो पूरो करण आयो हाँ। इंशा अल्लाह ताला मूं एतिरी तारीख जी स्टडी कई आहे। अम्मा आमिना जी शादी, अम्मा आमिना जी शादी हजरत अब्दुल्लाह सां कीअं थी, इमाम हसन जी शादी अम्मा लैला सां कीअं थी, इमाम हुसैन जी शादी अम्मा लैला सां कीअं थी, इमाम हुसैन जी शादी मुंहिंजा दोस्त अजीज अम्मा शहरबानू सां कीअं थी। थोड़ो वक्त अचे त हिक हिक तारीख मां ॿुधो, सदाई सदाई रुगी साॻियूं साॻियूं ॿुधलूं ॻाल्हियूं, उते पीड़ पीड़ा चील चीला चील चीला। थोड़ो दुनिया जी तारीख खे पढ़ो। अल्लाह ताला असां मुकर्रर खे भी तौफीक दे त थोड़ो तारीख भी पढ़ूं ऐं थोड़ो किताबन खे भी खोलियूं। उते जो उते रुगी फेरा ॾियण मां कोई फ़ाइदो कोन्हे।
नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मौजिज़न के बयान कंदो पियो हला ऐलाने नुबुवत खां अॻु में, ऐलाने नुबुवत खां अॻु में काफ़िलो हलण लॻो। छो त कंहिंजो ज़िक्र था कयूं, चो सोहणे नबी जो कंहिंजो ज़िक्र आहे सोहणे अल्लाह अल्लाह। जेकॾहिं न सूफ़ी थी करे मुझे सोहणे नबी करीम के ॾिसींदो तोखे ख़बर पइजी वञे त सूफ़ी कहिड़े अंदाज़ सां मुझे महबूब मुस्तफ़ा के ॾिसंदा आहिनि। बहरहाल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ काफ़िलो हलण लॻो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो। जेॾी महिल इहो ऐलाने नुबुवत खां अॻु जो मौजिज़ो मैसरा ॾिठो, मैसरा जूं अखियूं खुली वयूं, हुन जे दिल में अजीब ख़्याल अचण लॻा त दुनिया जे अंदर काफ़िला ऐं सरदार त घणा ॾिठा अथमि, मगर अहिड़ो सरदार ज़िंदगीअ में मूं कोन ॾिठो आहे। पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो काफ़िलो रवां दवां काफ़िलो अॻिते हलण लॻो। अॻियां हिकिड़ो वॾो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अॼु जे लफ़्ज़नि में जेके बाईपास खणी चऊं, वॾो झंगल हुयो, झंगल खां बाईपास हूंदो हुयो, काफ़िला हेॾो फिरी पो वेंदा हुया, विचूं वञनि त शाम ताईं हिकिड़े ॾींहं जो पंधु, हेॾो निकिरण में ॿ ॾींहं लॻी वञनि। जॾहिं मुंहिंजो सुहिणो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम काफ़िले जो सरदार बणिजी उन जगह ते आयो, मुंहिंजे मदीने जे मीर पंहिंजे काफ़िले के झंगल जे विच मां हलाइण शुरू कयो। हेॾा अबू जहल दाह कई, रड़ करे चवण लॻो ओ मैसरा, ओ मैसरा, तोखे ख़बर आहे त इन झंगल जे अंदर मारींदड़ चीरींदड़ जानवर मौजूद आहिनि, कोई हिन झंगल में वींदो आहे कॾहिं ख़ाली कोन मोटंदो आहे, ज़िंदा कोन मोटंदो आहे। असां तोखे दाहूं कयूं, तू सॼे काफ़िले खे माराईंदे हिन नौजवान खे चओ त काफ़िले जो रुख हेॾहूं मोड़े। मैसरा चयो अबू जहला पंहिंजी ज़ुबान बंदि कर, जेको सरदार आहे उन जी मर्ज़ी आहे, जाॾे हलंदो मां उन जे हुकुम जो ताबिउ थी हलंदुसि। मुझे सोहणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम काफ़िले के विच झंगल में छिकियो, अञा झंगल जे हिस्सो काफ़िले किरास कयो। अचानक झंगल में शींहन जूं गजगोड़ियूं शुरू थी वयूं, शींहन जा आवाज़ शुरू थी वया। जॾहिं शेरन जा आवाज़ आया त काफ़िले जे माण्हुनि में थरथलो मची वयो, तमाम काफ़िले वारा ॾकण लॻा, ख़बर नाहे अॼु छा हाल थींदो। हो डिॼण लॻा, ॾकण लॻा, मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा मुरकण लगो। मैसरा दे निहारे मुझे आका मुरकण शुरू कयो। मैसरा जो साह सुको पयो आ, खबर नाहे छा थियण वारो आ। एतिरे में जीअं जो बबर शेर साम्हूं अची वया त मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम आंगुर जो इशारो ॾिनो तो हे वल्लर जा वल्लर शीहन जा जिते बीठा उते बीही वया। मुझे मुस्तफ़ा करीम उन जंगल जे जानवरन के खिताब कयो, तव्हां केर थींदा हो, तव्हां केर थींदा हो, मुझो रस्तो रोकण वारो। उन शीहन जवाब ॾिनो, ऐ अल्लाह जा महबूब, असां दाहूं इन ला न पिया कयूं त पंहिंजो दाबो पिया रखूं, अॼु असां दाहूं त इन ला पिया कयूं सॼे झंगल जे जानवरन खे दावतूं ॾिनियूंसीं। ओ हरणियूं, ओ फाड़ो, ओ नंढा वॾा जानवर, अॼु कंहिंजो बि शिकार कोन थींदो। अॼु निकिरी अचो, अॼु हिन इलाइक़े में अल्लाह जो महबूब अची रहियो आहे, अचे सभई दीदार बि कयो ऐं पंहिंजो अंदर बि ठारींदा वञो। या रसूल अल्लाह, तो महबूब जे दीदार जो दावतूं ॾेई रहिया हुयासीं। मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जा ऐलाने नुबुवत बि कोन कयो आ। मुझे अल्लाह जेके सुञाणप ॾियण चाही त झंगल जे जानवरन बि मुझे मुस्तफ़ा खे सुञाणे वरतो आ। 14वीं सदी जो मुसलमान न सुञाणे कोई फर्क नथो पवे। मुझो खुदा जेके सुञाणप अता करे, मुझा दोस्त अजीज मुझे रब जी मर्जी आ। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात जीअं उन झंगल खां किरास थिया, अॻियां मुझा दोस्त अजीज जबल जी पहाड़ी, जीअं जबल जे पहाड़ीअ ते चढ़न था, उन पहाड़ीअ जे हेठां गिरजा घर भी हुयो,
कलीसा भी हुयो मना तमाम उन वक्त जे मजहबन जे इबादतन जो वडो इबादत गाह हुयो जिथे वडा वडा इल्म वारा चे इल्म पढ़ंदा हुया उते एक वडो गिरजा घर में मुंजा दोस्त वडो हिकड़ो ईसाई पादरी रहंदो हुयो वडो ईसाई राहिब रहंदो हुयो हमेशा जेला दुनिया ईंदी हुई ज़ियारत करे वेंदी हुई लेकिन अज ओहो पादरी अञा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो काफिलो पहाड़ी जे पोए पासे आ ओहो ईसाई पादरी रोज पंजे गिरजा घर मां निकरी करे पहाड़ी दे तो निहारे शागिर्द पुछन था साईं दुनिया जा काफिला ईंदा हन तमा जो दीदार कंदा हन केरो अची रहो आ जंहिंजे करे तमा रोज दीदार जो इंतजार करे रहा हो उन ईसाई पादरी उन गिरजा घर जे भर में जबल जे दामन में हेठ हिकड़ो सुको टार बीठो हुयो हिकड़ो सुको थुड़ बीठो हुयो जंहिंमें 500 साल अग में हजरत ईसा अलैहिस्सलाम वेही करे उथी वयो हुयो उन गिरजा घर जे ईसाई राहिब पंहिंजे सभिनी शागिर्दन खे वठी करे चयो ही जेको थुड़ ॾिसो था हजरत ईसा अलैहिस्सलाम हिन जे हेठां वेठो हुयो जेॾी महिल ईसा अलैहिस्सलाम इन वण खे छॾे अॻिते वयो हो उन ऐलान कयो हो हे वण मुंहिंजे जुदाई में सुकी वींदो थुड़ थी वींदो मगर कटे केर न सघंदो पर जॾहिं अल्लाह जो आखिरी नबी इमामुल अंबिया सरदारुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ऐलाने नबूवत खां अॻु में ईंदो उन जे अचण जी निशानी इहा हो इन पहाड़ीअ ते पहुचंदो ही वण साओ थियण शुरू थींदो जंहिं वक्त में पहाड़ीअ तां हेठि लहंदो ही वण वॾा टार करे उन महबूब जे मथों छांव करे बीही वींदो केर पियो ॿुधाए चओ ईसाई गिरजा घर में केर पियो ॿुधाए जवाब रे केर पियो ॿुधाए ऐ मुसलमान ओहो ईसाई राहिब पंहिंजे शागिर्दन खे इहा तमाम तैलीमात ॾेई रहियो आहे अॻु में उस्ताद इंतज़ार पियो करे हाणे तमाम उन जा शागिर्द भी इंतज़ार में उन वण जे थुड़ में अखियूं केॾी महिल थो साओ थिए हेॾा मुंहिंजो आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जीअं पहाड़ीअ ते मथे चढ़िया ईसाई राहिब दाह कई होॾे त निहारियो मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पाक चेहरे मां उहे नूर जो लाटू शुआ पिया निकरल जो जेको ही आसमाने दुनिया जो सिजा अल्लाह इन जे रोशनीअ खे भी घट कयो मुझे करीम मुस्तफा जे नूर खे अल्लाह वधीक रोशन करे छडियो आ जेको आसमान दुनिया ते सिजा इन जे ला अल्लाह कुरान में छा फरमायो वज वबनैना फौककुम सबअन शिदादा वजअलना सिराजन वहाजा थोड़ी मालूमात बुधी वट वरी मां किसे ते मोटी तो हला जेको आसमान जे हेठों सिजा उनखे अल्लाह कुरान करीम में सॼो सिराजऊं वहाजा छा सॼो जेको ॾींहं जो रोशन थींदो आ उनखे सिराजऊं वहाजा ऐं जेको रात जो रोशन थींदो आ उनखे अल्लाह छा सॼो जो रात जो चंड भी रोशन थींदो आ रात जो सितारा भी रोशन थींदा हन या न जरा कुरान करीम दे निहार अल्लाह फरमायो तबारकल्लज़ी जअल फिस समा बुरूजन वजअल फीहा सिराजन वक़मरम मुनीरा
मुझे बेनियाज़ रब ॾींहं वारे सिज खे सिराज हाजा सॾियो आहे उहो फ़क़ति ॾींहं जो रोशनी कंदो आहे रात वारे रोशनीअ खे अल्लाह क़मर मुनीरा सॾियो आहे उन जो कमु फ़क़ति रात जो रोशनी ॾियण मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॾींहं जे रोशनीअ खे सिराज हाजा रात जे रोशनीअ खे क़मर मुनीरा पहिरीं मूंखे जवाब ॾे तुंहिंजे मुंहिंजे सुहिणे नबीअ खे अल्लाह कुरान में छा सॾियो आहे वचो वदाइयन इलल्लाहि बिइज़्निही सिराजम मुनीरा थकिजी पिया हो थकिजी पिया हो मूंखे ख़बर आहे थकिजी पिया हो छो त हिते कलाक गुज़रंदा आहिनि मिंटनि में तव्हां सोचींदा त सवा कलाक ॾेढ कलाक थी वियो ख़बर ई कान पई अज़ीज़ाने मन जेको फ़क़ति ॾींहं जो रोशन उहो सिराज हाजा जेको फ़क़ति रात जो रोशन उहो क़मर मुनीरा तुंहिंजो मुंहिंजो आका ॾींहं जो बि रोशन आहे चो चो ॾींहं जो बि रोशन त रात जो बि रोशन मां पंहिंजे तरफ़ां न ज़रा क़ुरान करीम ॾे निहार अल्लाह ताला ॾींहं वारे रोशन करण वारे खे चयो सिराजं वहाजा रात जे रोशनीअ खे रब चयो क़मरम मुनीरा यानी रात जे चंड खे क़मरम मुनीरा ॾींहं जे सिज खे सिराजं वहाजा जॾहिं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो नंबर आयो अल्लाह मुझे महबूब खे सिज भी चयो आ त चंड भी चई छॾियो आ पुछ त कीअं चयो आ पुछ त कीअं चयो आ खोले ॿुधायां मतां सुभाणे वरी को अदड़ो पासो अचे जे अल्लाह ताला महबूब खे फरमायो सिराजम मुनीरा यानी मुझे महबूब मुस्तफ़ा के अल्लाह नालो सिज जो ॾिनो आ वरी अल्लाह आॾो सिफ़त मुझे महबूब के चंड वारी अता करे छॾी आ छो त चंड क़मरम मुनीरा सिज मुझा दोस्त अजीज सिराजम मुनीरा नाहे सिराजम वहाजा मुझे मुस्तफ़ा के अल्लाह नाले जी तशबीह सिज जी ॾिनी आ वरी सिफ़त मुझे अल्लाह चंड जी ॾेई करे दुनिया के ॿुधायो दुनिया वारो चंड रुगी रात जो रोशन सिज रुगी ॾींहं जो रोशन मुझे मुस्तफ़ा करीम के मां रब ॾींहं जो भी रोशन कयो आ त रात जो भी रोशन करे छॾियो आ न रुगी रोशन कयो आ पर रोशनी जो अंदाज अजीब आ सिज जी रोशनी जमीन ताईं पहुचण में केतिरो टाइम वठंदी आ आहे को साइंस टीचर हिते कोने कोई सिज जी रोशनी आसमान जे हेठां जमीन ताईं पहुचण में घणो टाइम वठंदी आ चो 8.25 मिनट घणा मिनट 8.25 मिनट सिज जी रोशनी जमीन ताईं पहुचंदी आ सिराजं वहाजा जी रोशनी जमीन ताईं पहुचण में 8.25 मिनट वठंदी आ पर सिराजं मुनीरा जी रोशनी सिराजं मुनीरा जी रोशनी सिराजं वहाजा मथों खां हेठि ईंदो आ सिराजं मुनीरा जी निगाह हेठों खां मथे पहुचाए छॾींदी आ सिराजं वहाजा जी रोशनी 8.25 मिनटन में पहुचंदी आ पर मुझे मुस्तफ़ा जी निगाह जंहिं भी सहाबीअ ते पवंदी आ जिस्म उन जो फर्श ते हूंदो आ दिल उन जी अर्शन खां मथे दीदार कंदी आ ओ सिराजं वहाजा उन जी रोशनी हेठ ईंदी आ मुझो मुस्तफ़ा सिराजम मुनीरा उन जी निगाह हेठ भी हुंदी आ त मथे भी हुंदी आ सिराजं वहाजा जी रोशनी फ़क़त ॿुधाईंदी आ कारो कारो आ अछो अछो आ रुगी रंगन खे ज़ाहिर कंदी आ रंगन खे बदलाए कान सघंदी आ कारे खे अछो कान कंदी आ अच्छे खे कारो कान कंदी आ छो त सिराजं वहाजा जी रोशनी आ पर जेका
सिराजम मुनीरा जी रोशनिया मुझे मुस्तफा जी निगाह पौंदिया त अच्छे मां कारो थी वेंदो आ, कारे मां रब अच्छो बनाए छॾींदो आ। अजीज़ाने मन केतरा ही मिसाल दींदो हला। हजरत कतादा जो हिकड़ो ही मिसाल दई अगते हला। दुनिया वारे कहतानो दिनो ऐ कतादा तुझो रंग केडो न कारड़ो आ, अखिन में लुड़क लड़ी आया। या रसूल अल्लाह मानू मुखे कारड़ो कारड़ो सदीन था। मुझे हुजूर फरमायो पांजे अखिन ते हथ घुमा। हजरत कतादा मोहड़े ते हथड़ो हयो। हुजूर फरमायो केर तो चवे त तू कारड़ो आ? उन जो रंग पहिरी कारड़ो हुयो। हुजूर जे निगाह सां उन पांजो ही हथ घुमायो। अल्लाह जे ज़ात उन जे चेहरे के चोड़ीअ जे चंड वांगुरु चमकदार बनाए छॾियो। जेडी मल हलण लगो मुझे हुजूर फरमायो कतादा इन सखावत के बंद न कजा, जे जे मथा तू हथड़ो घुमाइंदे रब उन के भी चोड़ीअ जे चंड वांगुरु सुहिणो बनाए छॾींदो। मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना अञा भी थोड़ो खोलिया। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो जमीन ते पाछो गाला, जमीन ते पाछो बी कहिड़ी शय आ जंहिंजो जमीन ते पाछो न पियो? सजी उम्र बुधी थव तकरीरूं, सजी उम्र गुजारी थव तकरीरूं में कुछ त नौजवान ॻाल्हायो। बी कहिड़ी शय आ जंहिंजो जमीन ते पाछो कोने? चओ सिज जो भी कोने। मां तो बुधायो सिज जो पाछो कहीं ॾिठो आ? चंड जो पाछो कहीं ॾिठो आ? ॻाल्हाईंदा छो? छो था ॻाल्हायो? सिज जो पाछो ज़मीन ते पवंदो आ? चंड जो पाछो पवंदो आ? पोइ जेकर सुभाणे केर तहां के चवे त जे सुहिणे नबीअ जो पाछो नथो पए ज़मीन ते त कहिड़ी वॾी ॻाल्हि आ? चंड जो भी त पाछो कोन हूंदो आ, सिज जो भी त पाछो कोन हूंदो आ। पोइ तव्हां सां छा कंदासीं? पोइ थोड़ो खनी चवंदासीं हा यार ॻाल्हि जाई आ। ॻाल्हि जाई नाहे, ॻाल्हि के समझण जी कोशिश कर। उन सवाल करण वारे के चओ इन दुनिया में सिज जो पाछो नाहे। कयामत जे ॾींहुं भी सिज मौजूद हूंदो, मगर कयामत में भी सिज जो पाछो न हूंदो। मुझे महबूब मुस्तफा जो पाछो इन दुनिया में मौजूद नाहे, पर महशर जे मैदान में मुझे मुस्तफा जो पाछो अल्लाह जे हुक्म सां मौजूद हूंदो। चई त खोले बुधाई दुनिया में छो कोने, कयामत में छो हूंदो? गालियूं हेतरियूं पयूं आहिनि रुगी तू बुधण ला तैयार थे। बोधाई खोले नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो पाछो अकुली दलील नौजवान सिखंदो कर। अज जो नौजवान अकुली दलील पुछंदो आ, एड़ो दलील पुछंदो आ जैसा हुन जो ज़हन तस्लीम करे उनके जवाब दे। त अल्लाह जो नबी इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया खातमुन नबिय्यीन वल मुरसलीन आहे। चवंदो आहे चवी से अल्लाह जे ज़ात मुझे मुस्तफा जो पाछो इन करे न बनायो जो मक्के में बुत मौजूद हुया। मक्के में बुत, चौ मक्के में बुत मौजूद हुया। तवज्जो, अगर हुजूर जो रब पाछो बनाए हाँ त मुझा करीम काले सलातो वसलाम मक्के जे गलिन में हलंदा होया। अगर कहीं भी बुत जे मथा मुझे हुजूर जो पाछो पइजी वने हाँ, अल्लाह जे ज़ात के महबूब जे पाछे जे सदके उन बुत के भी जन्नत ॾियणी पइजी वने हाँ। खुदा जे ज़ात बाबरकात महबूब जे पाछे हबीब के पाक करे छड़ियो जो त जन्नत में बुतन जी गुंजाइश ही काने का। ऐ दुनिया वारो मां पांजे महबूब जो पाछो ही नथो बनाया छो त मुस्तफा जो जेते पाछो पे अल्लाह उनके मुआफ़ न कंदो त बाकी कंहिंखे मुआफ़ कंदो। बे नंबर ते अगर मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो चो जमीन ते पाछो हुजे हाँ, अल्लाह जी ज़ात कदे भी बर्दाश्त न कयो त मुझो महबूब पोया हुजे। दुनिया जी काई शे मुझे आका जे अगियां हले, अगर पाछो हुजे हाँ त कदे पोया हुजे हाँ, कदे अगियां हुजे हाँ, मुझे अल्लाह पांजे कुदरत में कबूल न कयो त महबूब जो पाछो वरी मुझे हुजूर जे अगियां थी हले। अल्लाह
पाछे खां महबूब के पाक बनाए छॾियो। क़यामत में मुझे मुस्तफ़ा जो पाछो छो हूंदो, इन जे करे जो मुझो बेनियाज़ रब दुनिया के ॿुधाइण चाहींदो आ ऐं दुनिया वारो इहो सिज नेज़े जे बराबर हूंदो। इन जी गर्मीअ सां, इन जे गर्मीअ सां इंसान पंहिंजे पघर में ॿुॾी रहियो हूंदो, पर मां पंहिंजे महबूब के क़यामत जे ॾियारे, पंहिंजे क़यामत जे ॾियारे पंहिंजे महबूब के उहो सायो अता कंदुसि जो मुझो मुस्तफ़ा रुगी हथड़ो ही कदो, उन हथड़े जो सायो पूरी उम्मत जे मथा ईंदो। अल्लाह जी ज़ात न सिज जे गर्मीअ खां हुजूर जे उम्मत के हुजूर जे साए जे सदके में हिफाजत में रखी छॾींदो। सिज ऐं चंड जो हिते भी पाछो कोने, सिज जो हुते भी पाछो कोन हूंदो, मुझे मुस्तफ़ा जो हिते पाछो कोने, पर क़यामत जे ॾिहाड़े पाछो हूंदो। छो त पंहिंजे उम्मत के मुझो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे साए मुबारक में रखंदो। मां ॻाल्हि के वधाईंदो हला, काथे ॻाल्हि पहुचाई हुयमि? तहां हिकड़ा चुप कयो, ॿिया तो ॻोठारा ॻाल्हाइनि न, रुगी तहां ॿिनि भाइरनि जो ठीको थोड़ी आ। अदा काथे ॻाल्हि पहुचाई हुयमि? चओ पंहिंजो पाण ॼाण। अज़ीज़ाने मन उन गिरजा घर जे ईसाई पंहिंजे शागिर्दन के ॿुधायो, होॾे निहारियो इहो जवान जेको सवारीअ ते सवारा, चेहरे ॾे निहारियो, इंसान त सवें पोयां ॿिया बि अचनि पिया, पर इन जवान ॾे निहारियो